जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 21। हिन अध्याय खां पहले मां 20 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 20 अध्याय भी ज़रूर ॿुधजो। अचो तो ॿुधऊं अध्याय 21 एकादशी विर्त जी महिमा। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा पृथु, हिक दफ़े श्री सूत जी महाराज सोनक आदिकन खे चवण लॻा त सभिनी कामनाउनि जे ॾियण वारो ऐं पापनि खे पार पटण वारो विर्त मां तव्हांखे ॿुधायां थो, कृपा करे सावधान थी ॿुधो। हीअ विर्त धर्म अर्थ कर्म मोक्ष जो दाता, धर्मराज जे भव खां छॾाइण वारो, संसार रूपी सागर खां तारण लाइ जहाज सिमिल आहे। सभई रिद्धियूं सिद्धियूं नव निधियूं हिन विर्त जे अॻियां अची पंहिंजो सिर झुकाइनि थियूं। जेको फल गंगा काशी नैमशारण ऐं पुष्कर जे तीर्थ यात्रा करण सां नथो मिले, हज़ारनि वरहनि ताईं तपस्या करण करे नथो मिले, हज़ारनि अश्वमेघ यज्ञ करण सां नथो प्राप्त थिए, उहो फल 11 जो विर्त रखण सां हिकदमि प्राप्त थींदो आहे। जेको मनुष्य अहिड़ो फलदायक विर्त नथा रखनि, उहे पाप रूपी गप में गपी संसार रूपी समुद्र में हमेशह गोता खाईंदा था रहनि। एकादशीअ जो विर्त 10 इंद्रनि 11 मन जे कयलनि पापनि खे नाश करे सुर्ग ॾे वठी वञे थो। तंहिं करे एकादशीअ ॾींहुं 10 इंद्रियूं 11 मन वस में रखी फ़क़ति हिकु वक़्त भोजन कजे। अॻे ऋषि मुनीअ नवमीअ ॾींहुं हिकु वक़्तु भोजन करे, दशमीअ ॾींहुं फल आहार करे, 11 ॾींहुं हिकु वक़्तु भोजन कंदा हुआ। राति जो खीर पी सॼी राति भॻवान जे भक्तीअ में गुज़ारींदा हुआ। विर्त रखण वारे खे घुर्जे प्रातः काल जो उथी ॾंदड़ पाणी सनानु करे, संध्या गायत्रीअ जो पाठ करे, विष्णु भॻवान जो पूजन करे, तिलक चाढ़े, तुलसीअ जी माला गले में पाए, अगरबत्ती या ॿी का सुगंधित वस्तु जलाए, राति जो जागरतो करे, सॼो ॾींहुं मन खे एकाग्र रखी कथा वार्ता में वक़्तु कटे, धर्महीन पाखंडी चोरनि कुपात्रनि नास्तिकनि निंदड़कनि ऐं नीचनि जो भुली बि संग न करे। अहिड़ो शूरवीर तेजवान बल बीरज वारो पराक्रमी गंभीर सत्यवादी ऐं महागुणवान 12 ॾींहुं प्रातः काल जो उथी नित्य नेम करण खां पोइ स्नान करे विष्णुअ जी पूजा कजे। तंहिंखां पोइ कंहिं वेद पाठी ब्राह्मण खे भोजन खाराए दक्षिणा ॾिजे, या कंहिं अतिथीअ खे भोजन खाराए सीधो दान करे पोइ विर्त छोड़णु घुर्जे। गंगा जे समान तीर्थ कोन्हे, कारकत समान विर्त कोन्हे, सत्य समान तेज कोन्हे, जम समान धन कोन्हे, जस समान धन कोन्हे, शांति समान सुख कोन्हे। इन्हीअ बाबति मां तोखे हिकिड़ी कथा ॿुधायां थो, तूं कन लाइ ॿुध। गालव नाले हिकिड़ो तपधारी महात्मा नर्मदा नदीअ जे किनारे ते रहंदो हो। उते उनखे भद्रशील नाले महातेजवान बालक ॼाओ, जो हरि भगत ऐं सत्यवादी हो। भद्रशील खे नंढड़े हूंदे ई भॻवान जे भॻतीअ जा संस्कार हुआ। मिटीअ में ठाकुरनि जूं मूर्तियूं ठाहे उन्हनि जी पूॼा कंदो हो ऐं पंहिंजनि हिक जहिड़नि संगतियुनि खे बि विष्णु भॻवान जी पूॼा कराईंदो हो। हुननि खे एकादशी आदिक विर्त खे रखण जो प्रबोध ॾींदो हो। हिक दफ़े गालव ऋषि पुट खे छातीअ सां लाहे घणो प्यार करे पुछण लॻो त हे बच्चा, तोखे नंढे हूंदे ई भॻवान जे भॻतीअ में अहिड़ो सचो निश्चो कीअं जाॻियो आहे? इहो ॿुधाए मुंहिंजे मन जो संसो मिटाए। भद्रशील पिता जा अहिड़ा अमोलक वचन ॿुधी उनखे पंहिंजे पुरबुले जनम जी कथा हिन तरह ॿुधाइण लॻो। हे पिताजी, अॻिले जनम में दत्तात्रेय जो शिष्य धर्म कीरत राजा होसि। कुझु वक़्तु मां धर्म दया में चङो गुज़ारियो। तंहिंखां पोइ धन जे मस्तीअ में मस्त थी महापाखंडियुनि जो संग कयो।
जंहिं करे मुंहिंजो घणो पुण्य नाश थी वियो। चवंदा आहिनि त जहिड़ो राजा तहिड़ी प्रजा। मूंखे को मार्ग ते हलंदो ॾिसी प्रजा बि पाप करण लॻी। हिकिड़े ॾींहुं घणी सेना पाण सां वठी हरणनि जो शिकार कंदो हिकिड़े महाभयानक घाटे जंगल में निकिरी वियुसि। उन अची वाट ते ॾाढो हलाक कयो। तंहिं करे पंहिंजी सेना खां विछड़ी रेवती नदीअ मां जल बि पीतुमि ऐं सनानु बि कयुमि। उन ॾींहुं एकादशीअ जो विर्तु हो। ॿियनि सभिनी साधन उहो विर्तु रखियो हो। मां बि उन ॾींहुं निराहार रही सॼी राति जागरतो कयो। बुख जे व्याकुलता करे मुंहिंजा प्राण निकिरी विया ऐं जम जा दूत मूंखे ॿधी यमराज वटि वठी आया। यमराज जी महाभयानक शिकिल ॾिसी मुंहिंजो त लिंग लिंग धड़कण लॻो। जॾहिं यमराज चित्रगुप्त खे चयो त हिन जो खातो कढ। चित्रगुप्त खातो कढी चयो त महाराज, हिन पंहिंजे सॼी उमिरि में बेशुमार पाप कया आहिनि, जंहिंजो हथो मथो ई कोन्हे। पर एकादशीअ ॾींहुं हिन विर्तु रखी जागरतो कयो आहे, जंहिं करे हिन जा सभई पाप भस्म थी विया आहिनि। जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि, तंहिं करे हिन खे वैकुंठ धाम में वठी वञो। हे दूतो, जंहिं मनुष्य सॼी उमिरि में हिकु दफ़ो बि एकादशीअ जो विर्तु रखियो हुजे, उनजे कॾहिं बि वेझो न वञिजो। बाक़ी जेके माता पिता जा द्रोही गऊ ब्राह्मण जा हत्यारा हुजनि, जिन भुली करे बि कॾहिं अहिड़ो पाप नाशक विर्तु न रखियो हुजे, उन्हनि खे बेशक जमलोक में वठी वेंदा करियो। हे पिताजी, हिकु दफ़े ग्यारस जे विर्तु रखण करे मां किरोड़े कल्प विष्णु लोक में रहियुसि, वरी इंद्र लोक जा सुख भोगिया। हाणे वरी हिन मृत्यु लोक में तव्हांजो पुटु थी आयो आहियां ऐं हिन मानुष्य देहीअ जो सफल करण लाइ भॻवान विष्णुअ जे पूजा में सची प्रीति रखी उनजी पूजा कंदो आहियां ऐं ॿियनि सभिनी मित्रनि विर्तनि में एकादशीअ जो विर्तु उत्तम ॼाणी मां बि रखंदो आहियां ऐं ॿियनि खे बि रखण जो उपदेश कंदो आहियां। जेके सचे निश्चय ऐं प्रेम भॻतीअ सां हीअ एकादशीअ जो विर्तु रखंदा हूंदा, उन्हनि खे न मालूम केतिरो फल मिलंदो हूंदो, सो मां चई नथो सघां। जेको पढ़ंदो हीअ कथा सची श्रद्धा साण, वैकुंठ ॾे वेंदो उहो पंहिंजो करे कल्याण। पुट जा इहे वचन ॿुधी गालव मुनि प्रसन्न थी चवण लॻो त मुंहिंजो कुल पौत्र याने मुंहिंजो वंश धन आहे, जो विष्णु भॻवान जो सचो भॻत मुंहिंजे घर में अची पैदा थियो आहे। कविता। हितड़े थो हो त हर को कर्मनि जो खेत आहे, खेत खाए पोखे थो पोख जहिड़ी तहिड़ी पले थो पाए। अक पोखे अंब न मिलंदा बेशक को आजमाए, कर्मनि जी कमी नसीबी सभ खे रही रुलाए। पद्म पुराण मां कारकत महात्म एकादशी विर्त जे महिमा बाबति 21 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, राधा दामोदर भगवान जी जय, ग्यारस माता जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।